भारत वञण लाइ तयार थी वञे। ठीक है नन्नो वनी आवाज दे सॾ त करीस। जी अम्मा। पर छा चवांस बड़ी बिया पंहिंजो कम कढणो आहे। दादी चई आवाज ॾीस त खुश थी वेंदी। दादी ओ दादी केर आहे? मां तन्नो आया दादी हेठ अचो। हाँ आयस पुट आयस। पुट अॼु सालनि खां पोइ हवेली में ॾाॾी ॾाॾीअ जो आवाज़ ॿुधो आहे। मूंखे पंहिंजी पोटी राधा जी यादि अची वई आहे। अब्बा ऐं अम्मा तव्हां सां कुझु ॻाल्हाइण था चाहिनि। हा हल पुट हल। आधा वर्जे अम्मा। सदाईं खुश हुजो पुट सदाईं खुश आधा वर्जे सदाईं खुश हुजो। अचो अम्मा वियो। पुट अॼु तुंहिंजी धीउ मूंखे ॾाॾी चई करे सॾु कयो आहे। मूंखे पंहिंजी पोटी राधा जी यादि अची वई आहे। ॾिसो अम्मा असां तव्हांजे जीअ खे तकलीफ़ कान थो पहुचाइण चाहिए। न पुट न उन तकलीफ़ न पर मुंहिंजे धीउ खे पाण ख़ुशि कयो अथई। ॾिसो अम्मा तव्हां असांजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो। पंहिंजो सभु कुझु हिंदुस्तान में छॾे करे असां हिते आया आहियूं। 4-5 साल कैंपनि में ॾुखियो सुखियो बसर कयो आहे। उते न खाइण जो सुख हो ऐं न ई सुम्हण जो। हाणे वञी ही अझो मिलियो आहे। हाणे त ॿारनि जे आईंदे जे करे इते ई गुज़र बसर करणो आहे। हिंदुस्तान में त असांजा वॾा वॾा कारखाना हुआ पर हाणे ॾिसूं था त अलाह रोटी कीअं थो रसाए। हाँ अम्मा असां ॾाढा ई ॾुख ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि। एतिरो न रोना आहियूं जो अखियुनि मां ॻोढ़ा ई सुकी विया आहिनि। पुट दिलि न लाइ मूंखां जेतिरो थी सघंदो मां तव्हांजे लाइ कंदसि। अम्मा ॾिसो ही हवेली असांखे सरकार ॾिनी आहे ऐं हाणे हिते पाकिस्तान में तव्हां हिंदुनि जो रहण ठीकु न आहे। मतलब त इहो अम्मा कि भला बिना पाड़ जे दरख़त साओ कीअं रहंदो। तव्हांजा सभु हिंदू मोहल्ले वारा रिश्तेदार पाड़े वारा हाणे हिंदुस्तान हलिया विया आहिनि। तव्हां भला उन्हनि खां सवाइ हिते कीअं रही सघंदा। अञा त ठीकु आहे पर ॿुधिजे थो त पाकिस्तान में रहंदड़ सभिनि हिंदुनि खे जोरीअ मुसलमान ठाहियो वेंदो। अरे पुट को घड़ीअ घड़ीअ त केरु मरंदो कोन। मां त उन वक़्तु मरी चुकी हुअसि जॾहिं मूंखे ख़बर पई त मुंहिंजो पुटु रतन उन जी घर वारी उन जा ॿार हिन दुनिया में रहिया ई कोन। पोइ हाणे मुंहिंजो जीअण ऐं मरण में को फ़र्क़ु ई कोन रहंदो। अरे पर मां तॾहिं बि इहा हवेली तव्हांखे अलाट थी आहे तव्हां रहो पर मां हितां कोन वेंदसि। ॾिसो अम्मा तव्हां असांखे खामखां हा हा तोखे जेको खपई वेठो कर मां वञा थी। ॾाढी सख़्त दिल औरत आहे। अब्बा जान हाणे मूंखे मोकिलियो। ठीकु आहे पुट तोखे जीअं खपई तीअं वञी कर पर ॿुध जी अब्बा। खतरो न खणिजे। खतरो अब्बा जान तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो। सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम आलिम। ॿियो आलिम कहिड़ा हाल? अल्लाह जो करम आहे। चांहि पियो।
इहो त ॿुधाए आलिम, हिते घणा मकान अलॉट थिया आहिनि? पहलवान, हिते त सभई मकान अलॉट थिया आहिनि। अच्छा, ऐं हो महेंद्र खन्ना जो मकान? मूंखे कहिड़ी ख़बर, पर हुतां छटांग छटांग जा माण्हू आहिनि, हिकु गिलास लस्सी बि नथा पी सघनि। इहो त ॿुधाए, हू रतनलाल जौहरी जी हवेली कंहिंखे अलॉट थी आहे? हा, 2 ॾींहं अॻु केरु आया त आहिनि, हुनजो छोकिरो आयो खीर वठण। हाँ, पर चई जेका मुसीबत आहे हुनमें। छा? अरे वो रतनलाल जौहरी जी मां रहंदी आहे न हवेलीअ में। रहंदी आहे? हा, चई ते हेतिरो वक़्तु कैंपुनि में रहियासीं, हुन खां पोइ हवेली मिली आहे, उहा बि ख़ाली कोन मिली आहे। लॻे थो घणई माल दबाए वेठी आहे। अरे पहलवान, 22 कमरनि जी हवेली आहे, कंहिं कमरे में लिकी वई हूंदी। अरे हिकु कमरो ॾिठो होसीं। पर मकान तो ने पी के अलॉट थियो आहे। ओके, जेतिरो चवां ओतिरो कम कर। उणड़ साई ठीकु आहे। तो अची वियो न छोकिरो। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हो रतनलाल हवेली तव्हांखे अलॉट थी आहे? जी जनाब। मसलो छा आहे? पर तव्हां केरु? आलिम, ॿुधाइस। सक्कर जो मशहूर कल्लू पहलवान आहे, माण्हुनि जे ॾुख सूरनि में कमु ईंदो आहे हिते। हा, त मसलो छा आहे? रतनलाल जौहरी जी मां इन हवेली में रहंदी आहे। असां हुनखे ॾिठो ऐं ॻाल्हायो बि आहे। पोइ उहा पोड़ी चए थी कि मां हिन हवेली में रहंदसि, कान वेंदसि केॾांहुं। पक घणई माल दबाए वेठी आहे। पोइ असां कस्टडी में वियासीं त ऊ था चवनि कि तव्हां जी हवेली ख़ाली कयो, तव्हांखे ॿियो मकान था ॾियूं। वाह वाह, हुन पोड़ीअ खे कढी नथा सघनि ऐं तव्हांखे चवनि था कि निकिरो। वाह। हाणे छा कजे, सभई परेशान आहियूं। अरे हिन में परेशानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? त पोइ भला हाणे छा कजे? अरे तव्हां छा कंदा, करण वारा पाण ई कंदा। छा मतिलब? त ॿुध, जेसि ताईं उहा पोड़ी जीअरी आहे, हवेली तव्हांजी नथी थी सघे ऐं तव्हां वरी हुन पोड़ी जो कुझु बिगाड़े बि नथा सघो। असां हुनखे ठिकाने लॻाए सघूं था, पर एतिरो सवलो कमु न आहे। अॻे त मुफ़्त में बि थींदो हुयो, पर हाणे पैसा लॻंदा। ठीकु आहे, सम्झी वियसि। ॿुध, त पंहिंजे अब्बा खे सम्झाइजांइ कि ॿी टी हज़ारे जे करे हथनि मां हवेली न कढे। ठीकु आहे, ऐं अब्बा खे चई छॾींदसि। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। के ॾेह पंहिंजे में परॾेही, के परॾेही थी ॾेही विया। के ॾेह पंहिंजे में परॾेही, के परॾेही थी ॾेही विया। के कांगन जे आखेरन ते वासीगन वांगे वेही विया। अम्मा, बेगम हिदायत हुसैन चवे थी त हिकु टोकरी कोयला ॾियो, सुभाणे ॾींदीसां। होश में त आई तनो, कोयला त रतन जी माउ जा आहिनि, असां कीअं था कंहिंखे ॾेई सघूं?
पर अम्मा हुननि वटि महिमान मानी खाइण ईंदा ऐं हुन वटि न काठियूं आहिनि न कोयला, रोटी कीअं ठाहींदी? त मां छा कयां? वञी रतन जी माउ खां वञी पुछीस, चवे त पोइ हिकु छो 4 टोकरियूं खणी ॾीस। दादी, ओ दादी। आयसि पुट आयसि। पुट तुंहिंजो मां आवाज़ ॿुधंदी आहियां न त ॼण मां पाण खे जीअरो पई सम्झंदी आहियां। तुंहिंजी मां जी तबियत कीअं आहे पुट? ठीकु आहे। राति कंहिंजे कन में सूर थियो हो? अम्मा जे कन में। त मूंखां दवा वठी वञी हा न। इहे नंढा वॾा इलाज त मां घर में ख़ुदि कंदी आहियां। ठीकु आहे। हा, आदाब। ख़ुशि रहो पुट, ख़ुशि रहो। वियो। पुट तूं मुंहिंजी नूंहुं धीउ जे बराबरि आहीं। मूंखे अम्मी चवंदी कर, अम्मी। ठीकु आहे अम्मी जान। हा। वियो। पुट नंढी वॾी बीमारीअ जूं दवाऊं मां सभु पाण वटि रखंदी आहियां। औखी सौखीअ में तोखे ज़रूरत पए त तूं मूंखां वठंदी कर या मूंखे सॾु कंदी कर। ठीकु आहे मां। दादी, पुट पाड़े में हिदायत हुसैन आहे न? ओ सोनलाल जे मकान में? हा, हुननि खे 1 टोकरी कोयला खपनि। तव्हां चओ त ॾियांसि, सुभाणे मोटाए ॾींदी। पुट इहा बि त पुछण जी ॻाल्हि आहे। हिकु छो तूं 4 ॾीस। पुट ओड़ो पाड़ो हिक ॿिए खे कमु न ईंदो त केरु ईंदो? ठीकु आहे। अम्मी जान हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, छा? हिते सिंध में अंबड़ियूं न मिलंदियूं आहिनि छा? हिंदुस्तान में त हिन मौसम में कड़े तेल ऐं मसाले में ॾाढो सुठो सांधाणो ठहंदो हो। पुट हाणे हिते पाकिस्तान में सिंध जहिड़ो ॻोठु पियो ॻोठु ई कोन्हे को। इन करे त हिकिड़ी चवणी आहे, जंहिं सिंध न ॾिठी उहो ॼाओ ई कोन्हे। आदाब अर्ज़ आहे अम्मा। अच पुट अच, सदाईं ख़ुशि हुजे पुट। पुट सिंध में सभु कुझु मिलंदो आहे, हर का शइ मिलंदी आहे। तोखे कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे न त मूंखे चवंदी कर, मां सॼे सिंध खां वाक़ुफ़ु आहियां। चङो पुट, मूंखे सलमा जे घर वञिणो आहे। उन जे नुंहं खे ॿाहिरि थियण वारो आहे, पेटे वञा थी मां। पर अम्मी सुबुह बि त तव्हां किथे विया हुआ? हा, हुसैन राति खां बीमार हो न, त पुट मां उन खे पुछण वई हुअसि। हींअर सलमा जे घर थी वञा। ठीकु आहे अम्मी जान, जल्दी अचिजो। हा पुट हा। बेगम, अरे ही वरी छा? अरे मां त हिनखे भॼाइण जे चक्कर में लॻो पियो आहियां ऐं तूं हुन सां गॾु वेही करे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं पई करी। छा था चओ तव्हां? अरे ही त हिदायत हुसैन जी बेगम जी ज़रूरत लाइ पियो हुन खां ॻाल्हायां, न त हुन पोड़ीअ सां ॻाल्हायां मुंहिंजे पेर जी जुती। हिदायत हुसैन जी बेगम जी ज़रूरत? हा, वीचारी वटि न को कोयला अथसि ऐं न को काठियूं, ऐं हिदायत साहब दोस्तनि खे दावत ॾिनी हुई त कोयला वीचारी असां खां वठण आई। कोयला त रतन जी माउ जा आहिनि, सो हुन खां पुछी खणी ॾिनमांसि। ॾिस बेगम, हिकु ॻाल्हि कन खोले करे ॿुधी छॾ। हिन हवेलीअ जी हिकु सुई बि हुनजी कोन्हे। जेको बि कुझु आहे सो सभु कुझु असांजो आहे। ही छा था चओ तव्हां? अरे हा, न त इहा हवेली हथनि मां निकिरी वेंदई। छा था चओ? हा, जावेद कंहिं माण्हू सां ॻाल्हायो आहे। उहो माण्हू चए थो कि हिन पोड़ीअ खे जल्द मां जल्द हिन हवेली मां ॿाहिरि कढोसि। अगरि हुनजो को रिश्तेदार हिते अची वियो त पोइ वठण जा ॾेणा न पइजी वञनि। पोइ बसि उहो माण्हू 1000-2000 रुपया वठंदो ऐं पोड़ीअ खे जहन्नुम दाख़िल करे छॾींदो। न न, इहो कमु न कजो। उहा त वीचारी केॾी न सभिनि जी मदद कंदी आहे। अरे हा बेगम, पर ॿियो को रस्तो बि त कोन्हे। न न, खुदा जे वास्ते इहो कमु न कजो। घर में जवान ॿार आहिनि, कंहिं बि क़िस्म जो अज़ाब न खणो। ए बेगम, इहो वहम मन मां कढी छॾ। पर असांजे ॿारनि खे कुझु थी पवे त? ए बेगम, रुगो इहो हिकिड़ो कंडो निकितो त पोइ ज़िंदगी भर आराम ई आराम आहे। हाय मुंहिंजा अल्लाह, हेॾो वॾो गुनाह। अरे असां कंहिंखे ज़िंदगी ॾेई नथा सघूं त वठण जो कहिड़ो हक़ आहे? अरे बेगम, पर उहा हिकु काफ़िर आहे। अच्छा, हुनजो क़त्ल कराइजे? मां इहो हरगिज़ न करणु ॾींदसि।
ॾिसो तव्हांखे ॿारनि जो कसम अथव इहो कमु न कजो। हूअ त सदाई सभिनि जी मदद कंदी आहे ऐं हू त असांजे औलाद खे पंहिंजो औलाद सम्झंदी आहे। ॾिठव न जॾहिं जावेद खे पेट में सूर हो त सॼी राति मथनि खां वेही हुनजी तीमारदारी कई ऐं हींअर बि असांजे मजहब वारनि जी शेवा लाइ वई आहे। इहो तूं छा थी चईं बेगम? हा हू त सदाई ऐं सभिनि जी शेवा कंदी आहे, सभिनि जी मदद कंदी आहे। इहा ॻाल्हि त तुंहिंजी बराबरि सच आहे। भाई जेतिरो क़दुरु मूंखे यादि आहे त हुन मां असांखे को अहंज त कोन्हे ऐं इहा ॻाल्हि बि बराबरि सच आहे त ओड़े पाड़े में सभिनी जी केॾी न हिकु ॻाल्हि चवई, अरे कॾहिं कॾहिं मूंखे हुन में पंहिंजी माउ ॾिसणु ईंदी आहे। हा बिल्कुलु सचमुच केॾो न मिठड़ो आवाज़ अथसि। हा ऐं हिते सिंध जा माण्हू कीअं न गुलनि फुलनि वांगुरु टिड़नि पिया। सचमुच सिंधी ॿोली केॾी न मिठड़ी ॿोली आहे। हा ॾाढी मिठड़ी ॿोली आहे। हिन देश जे माण्हू माण्हूअ मां गुल गुल जी खुशबू आई आहे। हिन देश जे माण्हू माण्हूअ मां गुल गुल जी खुशबू आई। या बाघिया आको बार जणियो या बाघिया आको बार जणियो यादो दे बाह वढाई आहे। देश जे माण्हू माण्हूअ मां गुल गुल जी खुशबू आई। हिन देश जे माण्हू माण्हूअ मां गुल गुल जी खुशबू आई। ही सिंधु अमड़ जो हारिया जह बाह विसाण लबारिया। जिए लतीफ जिए लतीफ जिए लतीफ। ही सिंधु अमड़ जो हारिया जह बाह विसाण लबारिया। ओ जंग खरड़ी अवारी जारिया। जंग खरड़ी अवारी जारिया। असां तॾहिं तसीं ढव जाई आहिन। देश जे माण्हू माण्हूअ मां गुल गुल जी खुशबू आई। हो जह कुन विधाहिन की झर में जह मौज भरिया मंछुर में। जिए लतीफ हक जिए लतीफ जिए लतीफ। हो जह कुन विदाइन की झर में जह मौज भरिया मंछुर में। ओ जह दार विदाइन तू घर में। वो जहदार विदाहिन तू घर में। साशाह लतीफ जीवाई आहिन। देश जे माण्हू माण्हूअ मां गुल गुल जी खुशबू आई। हिन देश जे माण्हू माण्हूअ मां गुल गुल जी खुशबू। अस्सलाम वालेकुम। अचो तशरीफ रखो। शुक्रिया जनाब।
त जनाब सिकंदर मिर्ज़ा तव्हांजो ई नालो आहे? जी जनाब। जनाब तव्हांजी न हवेली जी मथी मंज़िल मूंखे अलाट थी आहे। मथी मंजिल? पर जनाब इहा हवेली त अॻु में ई मूंखे अलाट थी चुकी आहे। हाँ पर मथी मंज़िल ते तव्हांजो कब्ज़ो त न आहे। पर इहो तव्हांखे कंहिं ॿुधायो? जावेद तव्हांजे फर्ज़ंद हुन ॿुधायो त मथी मंज़िल ते रतनलाल जी माउ रहंदी आहे, यानी कि पाकिस्तान में हिकु काफ़िरा। ओह, त तव्हां ई आहियो जंहिंजी जावेद सां ॻाल्हि ॿोल पई हले? जी हाँ। त तव्हांखे इहा मंजिल अलाट कोन थी आहे, तव्हां ज़बरनी हिन ते कब्ज़ो करण आया आहियो। जी जनाब, अरे के काफ़िरा जे रहण को सुठो त कोई असांजो मुसलमान भाउ रहे वो सुठो। पर जनाब हीअ हवेली त महीनू अॻु मूंखे अलाट थी चुकी आहे। ठीक आहे, पर मथी मंज़िल ते तव्हांजो कब्ज़ो त कोन आहे न। त उन सां तव्हांखे मतिलब? जो मतलब त तव्हां पाकिस्तान में हिकु काफ़िरा खे लिकाए वेठा आहियो। त तव्हां मूंखे धमकाए रहिया आहियो? न जनाब, मां त तव्हांखे सम्झाइण आयो आहियां कि मथी मंजिल जा 11 कमरा तव्हांजे कब्जे में अची वञनि। जनाब इस्लामी बिरादरी जे करे मां तव्हांखे हिते रुगो सम्झाइण आयो आहियां, पर मूंखे लॻे थो तव्हांखे मुसलमान भाउरनि खां वधीक अजीज़ उहा हिंदू काफ़िरा आहे। त पोइ वञो ऐं कस्टोडियन वारनि खे वठी अचो त उहे ई तव्हांखे कब्ज़ो ॾियारीनि। हिन में मुसलमान ऐं काफ़िरा जो कहिड़ो सुवाल आहे? जनाब पाकिस्तान में कोई भी काफ़िरा नथी रही सघे। ॾिसो जनाब, ये सॼी हवेली मूंखे अलाट थी चुकी आहे, पोइ भले हिन में कोई काफ़िरा ही छो न रहे जनाब, पर असांखे काफ़िरा खे पाकिस्तान में नथा रहण ॾेई सघूं। मथे हुन खुदा को ऐं हेठि हिन कल्लू पहलवान को खबरदार रहिजे।